ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, पुठिएं चई 5 ॾींहंनि में असां कथा न मोकिले सघियासीं, छो त ॾियारी जी वजह सां कथा जी छुट्टी हुई। लास्ट टाइम कथा में पाण 30 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त जॾहिं श्री कृष्ण भॻवान गोपियुनि खे घमंड में ॾिसी राधा समेत गायब थी वञे थो, तॾहिं हू सभु चरियूं थी बावरियूं थी वणनि खां पतनि फूलनि ज़मीन आसमान नदी पाणी हवाउनि सभिनी खां श्री कृष्ण भॻवान जो पतो पुछण लॻियूं ऐं पाण में हिक ॿिए खे चई ओरण लॻियूं त मूं छाजे लाइ घमंड कयो, मूं कहिड़ी भुल कई, कहिड़ी ग़लती कई जो श्याम सुंदर मूंखे छॾे हितां हलियो वियो। सभई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 30 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, का ब्रजबाला चवण लॻी, हे ॾारूं, तुंहिंजनि ॾंदनि खुलण करे असांखे मालूम थो थिए त तो नंदलाल खे ज़रूरु ॾिठो हूंदो। ॿी चयो त हे केला, तुंहिंजे नरम नरम पननि ते मोहन प्यारो हमेशा भोॼन कंदो आहे। दया करे असांखे उन जो पतो ॿुधाए। हींअर असां खां संदसि विछोरे जो दुख सठो नथो वञे। ॿी चयो, हे अशोक जा वण, तुंहिंजो नालो परमेश्वर उन करे अशोक रखियो जंहिं करे तूं ॿियनि जो शोक मिटाहीं। असां श्री कृष्ण भॻवान जे विछोरे जे गम में ॿुॾी रहियूं आहियूं। तो उनखे ॾिठो हुजे त ॿुधाए ऐं असांजो शोक छॾाए, न त अॼु खां पोइ पंहिंजो नालो अशोक मतां सॾाहीं। ॿी चयो त चंदन, तोखे नंद कुमार तमामु प्यारो ॼाणी पंहिंजे बदन ते लॻाईंदो आहे। उन जी तोखे का ख़बर हुजे त ॿुधाए ऐं जगत में पंहिंजो नालो बणाहे। माखन प्रभ जिन वस्तन सां परसे श्याम शरीर, आरज़ियूं कंतिन गोपका में तिन हृदय पेर। प्यारा भक्तों, ॿी चयो त हे चंबेलीअ जा फुल, तो हिन पासे असांजे मोहन प्यारे खे विंदो ॾिठो आहे। तुंहिंजे रूप ॾिसण ते असांखे मालूम थिए थो त हू पंहिंजो हथ तो ते फेरींदो आहे, जंहिं करे तूं ख़ुशीअ खां खिली असां ते खिली थी। ॿी चयो, हे कंवल जा फुल, तुंहिंजी सुगंध वठण वास्ते देश देश जा भंवरा अचनि था। असां दुखियनि ते दयाल थी उन्हनि खां पुछी ॿुधाए। ॿी चयो त हे पृथ्वी, तो ते हमेशा वेंकटनाथ कृपा कंदो आहे। जॾहिं तोखे हिरणाकश दैत पाताल में खणी वियो हो, तॾहिं हुन वरा रूप धारे पंहिंजनि ॾंदनि ते तोखे आंदो हो ऐं वामन अवतार धारण करे राजा बलीअ खां तोखे दान में घुरियो हो। तंहिं करे तुंहिंजे बराबरि ॿिए जो बाग थी नथो सघे। तोखे उन जो पतो ज़रूरु मालूम हूंदो, छो त तो ते पंहिंजा चरण रखंदो आहे। असांखे पाण ते क़ुर्बान सम्झी
जल्दी उन जो पतो ॿुधाए। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा, जॾहिं घणे पुछण ते बि कंहिं बि श्री श्याम सुंदर जो पतो कंहिं बि ब्रिजबाला खे न ॿुधायो, तॾहिं तमामु विर्लाप करे चई पासे उनखे ॻोल्हण लॻियूं। उन्हनि जी इहा हालत ॾिसी सभिनी पशुअनि पखियुनि ऐं वणनि एतिरो सोच कयो थे जंहिंजो हाल कयो नथो वञे। उन वक़्तु हिकिड़ी गोपी श्री कृष्ण जे चरणनि जो निशान ॾिसी सभिनी गोपियुनि खे सॾियो। उहो निशान ॾिसंदे ई सभिनी गोपियुनि उते जी दूर खणी पंहिंजे मथे ते लॻाई ऐं उन पृथ्वीअ खे चुमी चवण लॻियूं त भला उन चितचोर जो निशान त लधो त हुन पासे वियो आहे। पोइ त सभई गोपियूं उन चरण जे निशान खे ॾिसंदियूं अॻिते वधंदियूं वेयूं। जॾहिं थोरो परियां वधियूं तॾहिं हिकिड़ी स्त्रीअ जे पैर जो निशान ॾिठऊं। जॾहिं उहो ॾिसी गोपियुनि खे ॾाढो हसद पैदा थियो, तॾहिं ॾाढे दुख मां चवण लॻियूं त ॾिसो, श्यामा उनखे ॾाढी प्यारी आहे जो उनखे पाण सां वठी वियो आहे। श्यामा अॻूणे जन्म में श्री महादेव ऐं पार्वतीअ जो वॾो को तप कयो हूंदो, तंहिं करे अकेली श्री श्याम सुंदर सां सुख थी माणे। असां उन जे विछोरे में राति जो भटकूं पियूं। सभई चयो जय श्री हरि। ॿी सखी चयो, श्री कृष्ण जे ध्यान ऐं सुमरण करण वारो मुक्त पदवी पाए थो, पर श्यामा जी बराबरी उहो बि नथो करे सघे, छो त हू नंदकुमार सां गॾु पंहिंजो वक़्तु गुज़ारे पंहिंजो जनम सफल थी करे। अहिड़ी तरह सभई सोच कंदियूं थोरो परियां वञी छा थियूं ॾिसनि त उते राधा प्यारीअ जे पैर जो निशान कोन्हे। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 30 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।